नाज़रीन, दादू में टिकटॉक जे शौक़ एक नौजवान का ज़िंदगी खसे वरती, ॿियो ज़ख़्मी थी पियो आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर अकील लाखो। जी अकील, आगाह कजो, वाक़ियो कीअं पेश आयो आहे? हाँ जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू में टिकटॉक जे शौक़ीननि हिकु नौजवान खां ज़िंदगी खसे वरिती, ॿियो नौजवान ज़ख़्मी जी हालत ॻणिती जोगी। दादूअ जे शाहजहान पार्क वटि कार ते टिकटॉक ठाहींदड़ नौजवान अयान भंड ऐं अवेज़ भंड खां कार कंट्रोल मां निकिरी वई। कार पहिरियां पंधु वेंदड़ नौजवान खे टकर हयो ऐं बाद में साइकिल ते वेंदड़ नौजवान खे टकर हयो। पंधु वेंदड़ नौजवान गुलज़ार अहमद वलद मोहम्मद बश्क उमरानी फोत ऐं साइकिल ते वेंदड़ नौजवान अनवर अली वलद मोहम्मद हुसैन डायरी ज़ख़्मी जी हालत ॻणिती जोगी। होॾां एस सेक्शन पुलिस कार ड्राइवर अवेज़ भंड ऐं अयान भंड खे गिरफ़्तार करे बाद में नंढी उमिरि ॼाणाए आज़ादु करे छॾियो। हुते ऐनी शाहिदीन ॿुधायो आहे त नौजवान कार ते टिकटॉक ठाहे रहिया हुया त हिननि खां कार कंट्रोल मां निकिरी वई, जंहिं बाद हादसो पेश आयो। जी।